आराम सां मैडम ईअं लॻो आहे त जीअं मोटरवे ते इस्लामाबाद मोटरवे ते पहाड़ खावा जेको पोटवार वारो इलाइक़ो हा पोटवार वारो कोई ये छुट्टी करे वाइब्रेट छुट्टी करे हाँ ॾिठो आहे मां भरींदोमांइ न वर्कशॉप में वॾियूं ॻाल्हियूं ऐं चेन वग़ैरह हो लोकल जे नंढियूं इंस्टॉल हा हा तो गाड़ी जो बंदोबस्त बाक़ी मैडम तकरीबन क्लियर आ गई जो ये ना मतलब ट्रक खड़ा है जेके करेला ना ये सब है मूंखे ॿुधायो बि त आर्कियोलॉजी वारो न जेको डायरेक्टर आर्कियोलॉजी मैडम वहाँ पीस वहाँ से ले उठा के आपने तभी तो माँ से लगी जी जी हिंदी का सीडी भी दिखाई दे कर देगा हाँ हाँ
बरं नाही दिसत आहे ही मूर्ती पोता भाग थियो जैन मज़हब ख़त्म थी वियो आहे न उहाँ कयो हिंदुनि जो की बुद्धिस्ट जो जैन जैन ॿियो आहे न हिंदू आहे न बुद्धिस्ट आहे अञा ॿिया दुनिया में न मेरे मतलब है हेतु जुदा हिते स्ट्रक्चर हुयो आहे हे सभु शयूं इहे स्केटर जे पई त इहे हा हा उहो ई थो चवां त हे जेके उन जा टुकर बावा अंदर वाली मूर्ति रखनी चाहिए हाँ ये थी सके तो अंदर का मूर्ति वगैरह जैसे कि उनके ना कोई के गणेश जी होते दूजा दे चमड़ा होता है ठीक है ये सपोर्ट में हम टाइम पे वो लगा है लंच वगैरह विसर्जन मंदर बाहर तू कहिड़ो तूं वॾनि जो एरिया नंढा नंढा
रंज दीदी